घोड़की गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खानपुर महर में मेगा इंटर स्कूल क्रिकेट टूर्नामेंट 2025 जो शानदार आगाज़ थी वियो। टूर्नामेंट की ओपनिंग तकरीब जोश जज़्बे ऐं स्पोर्ट्समैनशिप सां भरपूर रही, जंहिंमें शागिर्दनि उस्तादनि ऐं शहरवासियुनि वॾी अंग में शिरकत कई। ही टूर्नामेंट स्पोर्ट्स ऐं यूथ मिनिस्टर सरदार मोहम्मद बख्श खान महर जी ख़ासि हिदायतुनि ते मुनक़द कयो वियो, जंहिं जो मक़सदु नौजवाननि में सेहतमंद सरगर्मियुनि जो फ़रोग़ ऐं मिस्बत मुक़ाबले जो माहौल पैदा करणु आहे। टूर्नामेंट की शानदार मेज़बानी प्रिंसिपल अब्दुल हन्नान कलवड़ जी निगरानी में स्पोर्ट्स कमेटी कई, जंहिंमें फ़ज़लुल्लाह कलवड़, उस्मान अली महर, सैयद अनवर महर, जावेद कुंभर मौजूद हुआ। टूर्नामेंट में 12 टीमूं हिस्सो वठी रहियूं आहिनि, जिनमें गवर्नमेंट स्कूल खानपुर महर, खानगढ़ लोही अली महर, प्राइवेट स्कूल अल रहमान, पब्लिक हायर सेकेंडरी स्कूल खोहारा, सिंध मॉडल स्कूल, पायलट पब्लिक स्कूल, रहमान स्कूल, सुरहाना स्कूल ऐं स्कॉलर स्कूल शामिल आहिनि। ही टूर्नामेंट नाइट आउट सिस्टम तहत खेॾियो वेंदो ऐं फ़ातिह टीम खे ट्रॉफ़ी ऐं कैश इनाम सां नवाज़ियो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।